नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे किपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सीनियर जर्नलिस्ट किपरो पारां लॻायल सक़ाफ़ती मेलो चौथे ॾींहुं बि जारी है। सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल जे मुक़ाबले में पहिरें जोड़ में पहलवान रहीम पठान कुर्बान होथी पोटो खे ॿई मलूं दसे बाहिनि में होकारा कराए छॾिया आहिनि। ॿिए जोड़ में पहलवान हनीफ ख़ासकेली कोडू फुरान चाचड़ खे मलूं दसे वाह वाह कराए छॾी। मलाकड़े में गुणेसो भील, नूर अहमद पंजाबी, सूफ बोज़दार, अब्दुल्ला पठान ऐं ॿिनि पहलवाननि संदरा बदी मुक़ाबला कया। मलाकड़े में महिमान ख़ास अब्दुल नबी बोज़दार, हलीम बोज़दार, हाजी समेजो, अज़ीम बोज़दार, मिस्री बोज़दार, फ़कीर मलूक, हिंगोरजो, सईद दीन मोहम्मद शाह, ज़ाकिर शर, राजा रशीद करीम, राजड़ चन्नेसर, गोल्डन मलिक, आदिल खान समेत ॾाढ़ू मल, कोहली ऐं ॿियनि कामयाब मल पहलवान खे रोक इनाम ॾिना। सक़ाफ़ती मेले में ॿारनि जी तफ़रीह लाइ झूला पिणु लॻाया विया। मेले में किशमिश मिठाई जे दुकान ते माण्हू ख़रीदारी कंदा रहिया। मलाकड़ो अॼु बि जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।